नाज़रीन, हैदराबाद जे आसपास वारे इलाइक़नि में अफ़गानी पनाहगीरनि जे हवाले सां पुलिस पारां कार्रवाइयूं जेके आहिनि उहे जारी आहिनि। हिन वक़्तु असां सां मौजूदु आहे SSP हैदराबाद अमजद शेख। असां ॿुधाइजो त कहिड़ा कहिड़ा इलाइक़ा आहिनि जंहिं ते पुलिस हिन वक़्त ताईं केतिरियूं कार्रवाइयूं कयूं आहिनि ऐं केतिरो जेको अंग आहे उहो गिरफ़्तारियुनि जो ॿुधाए पियो वञे। जी, इलीगली जेके अफ़गानी आहिनि हिते उन्हनि जे ख़िलाफ़ पर्टिकुलरली असांजे क्रैक डाउन कयो। उन में सभिनी खां वधीक हटड़ी जेको पुलिस स्टेशन आहे जंहिंमें हाला नाका अचे थो, हटड़ी बाईपास अचे थो, अफ़गानी बस्ती ऐं इन इलाइक़ा चवंदा, उन में तमामु इन्हनि जी थिकली पॉपुलेटेड या प्रेजेंस जो असांखे इतला हुई। उन में क्रैक डाउन कया। हिन वक़्त ताईं टोटल 31 ॼणा जेके अफ़गानी आहिनि उहे असां अरेस्ट करे ऐं जेको कलेक्शन सेंटर आहे उते असां जमा कराया। ऐं बेसिकली प्रॉब्लम असां सां अची रहियो आहे जो हिननि पंहिंजा हिकिड़ा शनाख्ती कार्ड ठाहे वरिता आहिनि। एज़ अ इंट्रूडर जेको आहे न कंहिंजी फैमिली ट्री में अची विया आहिनि, जेके जंहिंजी इन्वेस्टिगेशन बि थी आहे काफ़ी। उन में नादरा जा ऑफिशियल्स जेके आहिनि उन में मुलविस निकिता आहिनि। असां उन एस्पेक्ट ते बि कमु करे रहिया आहियूं। बाक़ी जेको पीओआर कार्ड आहिनि या अफ़गान सिटीज़न कार्ड आहिनि उनजी एक्सटेंशन थी आहे डिसंबर ताईं, त उन्हनि खे असां फ़िलहालु टच नथा कयूं। बाक़ी जंहिं जाली शनाख्ती कार्ड जे हिसाब सां या बग़ैर कंहिं डॉक्यूमेंट जे रही रहिया आहिनि त उनजे ख़िलाफ़ु कार्रवाई थियूं आहिनि। त जेके जाली माण्हू इन तरीक़े सां पाकिस्तान जी सिटीज़न कार्ड खणनि था उन्हनि जी फिल्टर थियणु घुरिजे। इन जी कंप्लेन असां नादरा खे बि कई आहे। FIA जी टीम बि उन ते कमु करे रही आहे, प्लस जेके इंटेलिजेंस ब्यूरो वारा आहिनि। असांजी इहा ई आहे त इन शइ खे अॻिते लाइ बि महफ़ूज़ ठाहिजे ताकी जेके हितां जी शहरनि आहे उन्हनि जे हक़नि ते ॿियो को धाड़ो न हणी सघे, उन्हनि जे रिसोर्सिस खे मतिलबु पंहिंजे उनखे कासिर न थी सघे। मुख़्तलिफ़ फिगर्स असांखे कन्वे थियूं। मां मिसाल तौर ते जेको ब्यूरो ऑफ स्टैटिस्टिक्स आहे उन मां हैदराबाद रेंज लाइ जंहिंमें 9 ज़िला आहिनि उन में 25,000 जो फिगर कोड थियो। साइमल्टेनियसली जेके असांखे DC ऑफिस मां मिलिया उन में 26 जी लिस्ट हुई। उन सभिनी खे असां चेक करायो। बाक़ी जेके नालनि सां एग्ज़ैक्ट लिस्ट आहे उहा अञा ताईं का कन्वे न थी आहे। ऐं जेके बि नालनि सां जेके माण्हू हुया उन्हनि खे असां चेक कयोसीं, उहे उन प्रोसेस में शुरू थियण खां पहिरियों ई निकिरी विया। जी बिल्कुलु, हिते अवां SSP हैदराबाद अमजद शेख जी ॻाल्हि ॿोल ॿुधी। हुनजो चवणु आहे त असांजूं जेके कार्रवाइयूं आहिनि उहे तेज़ी सां जारी आहिनि ऐं नादरा FIA सां जेके गॾिजी उन ते कमु कयो पियो वञे। हिन वक़्तु जेको अंग आहे उहो 31 ताईं आहे ऐं जेके कार्रवाइयूं उहे वधीक कयूं पियूं वञनि। कैमरामैन शफ़ात नूआनी सां गॾु इमाम अली भलाई, KTN न्यूज़, हैदराबाद।